नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सोभودेरो में खबर ॾींदा हलूं त सोभودेरो लॻ ॻोठ कींजर जे रह्वासिन मङणेजा बिरादरी जे औरतन मर्दन समेत मसामात शकीला मङणेजो बेवा मुस्मात बीबल रखियल मुज़फ़र अली पंहिंजे मासूम ॿारन साण करे पंहिंजे घर अॻियां एहतजाज मुज़ाहिरो कंदे इन मौक़े ते अॻुवाण दाईंदे चयो त मुंहिंजो पीउ फौत थी वियो आहे, मां जेरे जी मरीज़ आहियां। ॻोठ जा बाअसर कुछ ॾींहं अॻु मुंहिंजा वार पटे कपड़ा फाड़े तशद्दुद करे तज़लील जो निशानो बणायो आहे। मूं अहिड़ो केस सोभودेरो थाणे ते पिण दाख़िल करायो, पर महबूब मङणेजो सोबत मङणेजो ऐं ॿियनि मुंहिंजा अब्बा ॾाॾे जी ज़री ज़मीन ऐं मुंहिंजनि चाचनि जी ज़री ज़मीन समेत टोटल 8 एकड़ ते कब्ज़ो कयो आहे, हथियारबंद विहारिया आहिनि। मुतासिर दाईंदे इल्ज़ाम ॾे चयो त जवाबदार रूपोशन हिननि जी सपोर्ट DIG सखर कंप्लेन सेल जे इंचार्ज मैडम ज़िली खान मङणेजो ऐं संदुस मुड़ुस जावेद मङणेजो कनि था। असां मिस्किन जो हिननि जीअण जंजाल करे छॾियो, हर वक़्तु तशद्दुद कराइनि था, घरनि खां ॿाहिरि निकिरण नथा ॾियनि, पंहिंजी ज़री ज़मीन ते ट्रैक्टर काए वञूं था त खेड़ण लाइ त जावेद मङणेजो ऐं संदुस घरवारी असां ते ट्रैक्टर मथां फायरिंग कराइनि था। ख़ौफ़ वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। हिननि वसवारनि खां इंसाफ जी अपील कई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।